लालच जो नतीजो। हिक शहर में लक्ष्मी देवीअ जो मंदिर हो। सुबुह शाम जो ज़ालूं मर्द ऐं ॿार मंदिर में अची देवीअ जो दर्शन कंदा हुआ। के देवीअ जी पूॼा बि कंदा हुआ। हिकु फ़क़ीर बि रोज़ मंदिर वटि अची वेहंदो हो। के माण्हू हुनखे 1 या 2 रुपया ॾींदा हुआ। फ़क़ीर जा कपिड़ा फाटल ऐं मेरा हूंदा हुआ। जेके माण्हू मंदिर में ईंदा हुआ तिन खे साफ़ ऐं सुठा कपिड़ा पियल हूंदा हुआ। ज़ालुनि खे ज़ेवर पियल हूंदा हुआ। हिननि खे ॾिसी फ़क़ीर दिल में देवीअ खे प्रार्थना कंदो हो त देवी तो हिननि खे केॾो न धन ॾिनो आहे, मूंखे बि थोरो धन ॾे त मां पिननि खां छुटी पवां, पोइ मां तुंहिंजी पूॼा कंदुसि। हू रोज़ देवीअ खे इहा वेनती कंदो हो। हिक ॾींहुं देवीअ फ़क़ीर जी वेनती ॿुधी खेसि दर्शन ॾिनो ऐं चयाईंसि, मां तोखे धन ॾियण आई आहियां, छा में वठंदे? उन ते फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो। हुन वटि हिक पुराणी झोली हुई। हुन उहा देवीअ अॻियां झली। देवीअ चयुसि, अॼु जेतिरो धन घुरंदे ओतिरो तोखे मिलंदो, पर हिक ॻाल्हि यादि रखिजे, झोलीअ मां जेतिरो धन हेठि किरंदो सो मिटी बणिजी वेंदो। एतिरो चई देवीअ हथ जी तिरी खोली त सोना सिक्का वसण शुरू थिया। फ़क़ीर एतिरा सोना सिक्का ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हुनजी झोली अध खां मथे भरिजी वई। देवीअ चयुसि त एतिरो धन काफ़ी अथई। फ़क़ीर जो मन लालच में भरिजी वियो। हुन देवीअ खे चयो, अञा ॿिया बि सोना सिक्का ॾे। देवीअ वरी सोननि सिक्कनि जो वसकारो कयो। ओचितो आवाज़ थियो, पुराणी झोली फाटी पई। सभु सोना सिक्का ज़मीन ते किरी पिया ऐं मिटी बणिजी विया। देवी गायब थी वई। फ़क़ीर मुंहुं मथो पिटण लॻो। हू लालच ते पछताइण लॻो। ॿारो, इहो अथव लालच जो नतीजो। लालच बुरी बला आहे। सभु सोना सिक्का ज़मीन ते किरी पिया ऐं मिटी बणिजी विया। सभु सोना सिक्का ज़मीन ते किरी पिया ऐं मिटी बणिजी विया।